नाज़रीन, नसीराबाद ऐं वारहे तालके जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में ज़रई पाणीअ जी खोट हुजण करे लखें एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी रही आहे। जंहिं पाणीअ जी खोट ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां ॻोठ बाज़ारी कांदड़ा खां नसीराबाद ताईं पैदल मार्च जेको 2 किलोमीटर कयो वियो आहे, उहो पैदल मार्च नसीराबाद पहुतो आहे। असीं खां पुछा कंदासीं त हिननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि ऐं इहे एहतजाज केसीं ताईं जारी रहंदो। अगस्त जी 2 तारीख़ आहे जेको पाणी असांखे 5 जुलाई ते मिलणु खपे, उहो असांखे 2 अगस्त ताईं न मिलियो आहे। असीं समझो मई, जून, जुलाई 3 महीना असांजो फसल लेट थी वियो आहे। वॾी हिते जेको आहे सो वॾो मसइलो आहे। असांजा आबादगार, असांजा हारी सभु परेशान आहिनि ऐं असीं सम्झूं था हीउ सिंध जे पाणी ते धाड़ो आहे, इहो असीं बर्दाश्त नथा करियूं। इन करे असांजे सबर जो पैमानो लबरेज़ थी चुको आहे। उन करे ई असां कल्ह असां नंगर जतियाल खां शार्ट मार्च कयो, अॼु असां जेको आहे बाज़ारी कांधड़नि खां शार्ट मार्च कयो आहे। हीअ असांजी जदोजहद पाणी जे पाणी वठण ताईं हीअ असांजी जदोजहद जारी रहंदी। अरसर शाख सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ जेको ॻोठ आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं बंजर बणिजी चुकियूं आहिनि। हज़ारे हारी जेको आहे उन जेको गुज़र सफ़र उन्हनि फसुलनि ते आहे ऐं पाणी जी खोट हुजण जे करे उहे हारी वीचारा परेशान आहिनि। त हुननि जो गुज़र सफ़र कीअं थींदो? असांखे पाणी खपे, असांखे पाणी न मिलंदो, असां फसल कीअं तयारु कंदासीं? असांजो जेको गुज़र सफ़र आहे हिन फसल ते आहे। असांखे पाणी जो असांजो ॿियो को बि मुतालबो न आहे, असांखे पाणी खपे। अरथर शाख में धिका हणी छॾियासीं, पाणी आहे कोन, असां ज़ुल्म आहे। असां अशी ॾाढा ग़रीब झटा हणी हणी जे बिजू पोखियो आहे त अधमादा थियूं। हिकिड़नि त पोखियो ई कोन्हे, हिकिड़नि पोखियो आहे त उहो सड़ियो सुकियो थो वञे। असां काॾे वञूं? ख़ुदा वास्ते असांखे पाणी मिले, असां पाणी जो अर्ज़ु आहे रुॻो। पाणी जी नोयत इहा आहे जो असां झटा हणी हणी जॾहिं ॿिज असांजा रोंबे जहिड़ा थी विया आहिनि, 40 ॾींहंनि जहिड़ा थी विया आहिनि। हीउ ॿिज 30 ॾींहंनि जे अंदरि रोंबो आहे। 40 ॾींहं थी विया आहिनि। अगरि जे 40 ॾींहंनि खां 2 ॾींहं बि मथे थींदा त उहो ॿिज उते फुटी पवंदो आहे। उहो ॿिज उते फुटी पवंदो, पोइ उहो अन्न न कंदो आहे, अन्न खां कम जो न थींदो आहे। हेॾा असां ख़र्च कयासीं, पाणी असां वटि चुको बि कोन्हे। महिरबानी करे तव्हां हुकूमत खे बि अपील आहे त असांखे पाणी। नसीराबाद ऐं वारहे तालके जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि अरथर शाख, मंगियो शाख, चिंजणी शाख, ख्वावड़ शाख, नसीरवाह में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां जेको एहतजाज कल्ह खां शुरू कयो आहे, जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि खां पैदल मार्च जी सूरत में नसीराबाद पहुचे थो, उनजो मुतालबो इहो आहे त शाख़ुनि में बिना देर पाणी ॾिनो वञे। ज़रई पाणी न हुजण करे लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी रही आहे। जेसि ताईं पाणी न मिलंदो हीउ एहतजाज जारी रहंदो। हीउ धरणा, मार्च, पैदल मार्च जारी रहंदा। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।